अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ लगारी। नाज़रीन, असांजो मुस्तक़बिल नौजवाननि ते ॿधलु आहे करियर काउंसलिंग, फ्यूचर प्लानिंग ऐं यूथ मोटिवेशन ते। अॼु मुंहिंजे प्रोग्राम में जेके महिमान जेका शख़्सियत मौजूदु आहे, पाण इलेक्ट्रिकल इंजीनियर आहिनि मेहरान यूनिवर्सिटीअ खां। उनखां पोइ पाण चई सघूं था यूथ एक्टिविस्ट आहिनि, मोटिवेशन स्पीकर आहिनि, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहिनि, राइटर एंड नॉवेलिस्ट आहिनि। ऐं मां सम्झां थो सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं ही ॻुझा त कोन हूंदा, छाकाणि त मीडिया में बि पाण इन्हनि कमु कयो आहे। आऊं तहे दिलि सां भलीकार करियां थो आफ्ताब अली रायमू साहब खे। सर वेलकम करियां थो। थैंक यू, वरी महिरबानी। आफ्ताब भाउ अमी माशाल्लाह यूथ एक्टिविस्ट रहियो ऐं यूथ सां नौजवाननि सां तमामु घणो लाड़ो बि रहियो आहे ऐं यूनिवर्सिटी मेहरान में तव्हां पढ़िया, उनखां पोइ बि नौजवाननि सां तमामु घणी हम आहंगी हमदर्दी बि रही ऐं यूथ खे अवी यूथ जे मसइलनि खे, यूथ जे करियर खे अवी सही तरीक़े सां एलिब्रेट करे सघो था। हिन वक़्तु नौजवाननि बाबति बेशक उन्हनि जी एजुकेशन हुजे, करियर काउंसलिंग हुजे, फ्यूचर प्लान्स हुजनि, एम्प्लॉयमेंट हुजे, या अगरि विमेन एम्पावरमेंट ते बि ॻाल्हाइजे, यंग विमेन एम्पावरमेंट, छा चवां थो? दादा, हाणे इहो तव्हां 4-5 सुवाल करे छॾिया आहिनि गॾु। सभ खां पहिरीं त महिरबानी तव्हांजी आवाज़ टीवी जी जंहिं मूंखे मदू कयो। पर हाणे तव्हां 4-5 सुवाल कया आहिनि, आउं चाहियां थो त पाण वारी सां हिकिड़े सुवाल ते ॻाल्हायूं। ॾिसो, नौजवान कंहिं बि क़ौम जी शनाख़्त हूंदा आहिनि ऐं नौजवान ई उहे किरदार हूंदा आहिनि जेके कंहिं बि क़ौम जे मुस्तक़बिल जा ममार हूंदा आहिनि। ऐं नौजवाननि जो जेको एम्बिशन हूंदो आहे, जेको उन्हनि जी कंहिं बि मौज़ू ते ॻाल्हाइण जी सख़्त चऊं पाण, या उन में जेका एम्पावरमेंट हूंदी आहे, उहो नेचुरली कुदरती तौर ते हूंदी आहे। उनजो रीज़न इहो आहे त नौजवान जो जेको ज़हन हूंदो आहे उहो ब्लैंक हूंदो आहे, उहो बग़ैर कंहिं टेंशन जो हूंदो आहे। उनमें जेको आहे पाण जेकर यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स जी ॻाल्हि कयूं या उनखां पहिरीं कॉलेज जी या स्कूल जी ॻाल्हि कयूं, त उहो फ्रेश माइंड जेके हूंदा आहिनि, उनमें कंहिं बि शइ खे एक्सप्लेन करणु, उन्हनि खे जेको आहे सो सम्झाइणु, उहो सवलो हूंदो आहे बनस्बत हिकिड़े अहिड़े मैच्योर माण्हू जे जेको अर्ली 30s में या लेट 30s में हुजे। अच्छा, हाणे नौजवान जी जेसीं ताईं पाण ॻाल्हि कयूं त डेफिनेटली असां सिंधी नौजवान जी ॻाल्हि कंदासीं त हिकिड़ी पहिरीं ॻाल्हि त सम्झणी इहा आहे त नौजवाननि सिंधी नौजवान में वॾो पोटेंशियल मौजूदु आहे। पर कुझु मसइला मसाइल आहिनि जिन में हिकिड़ो मेजर मसइलो जेको मूंखे नज़र अचे थो असांजे नौजवान में, छो जो मुंहिंजो वञण बि थींदो आहे जामशोरे में, यूनिवर्सिटीज़ में करियर काउंसलिंग जा सेशन बि अटेंड कंदा आहियूं। उन में सभ खां वॾो मसइलो इहो आहे त जॾहिं असांजो नौजवान यूनिवर्सिटी में पढ़े थो त हिकिड़ो त प्रैक्टिकल नॉलेज असां वटि थोरो फुक़दान आहे। जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि असांजूं, इंजीनियरिंग जूं हुजनि, मेडिकल जूं हुजनि, त पोइ उन में जेको प्रैक्टिकली शइ पढ़ाई वञे थी, उन ते फोकस घटि रखियो वञे थो, जॾहिं त अकेडमिक तौर ते वधीक रखियो वञे थो। ऐं ॿाहिरनि मुल्कनि जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उते वरी छा थिए थो, उते जॾहिं बि तव्हांजो नौजवान कंहिं टेक्निकल इंस्टीट्यूट में पढ़े थो त उहो इन शइ खे इंश्योर कंदा आहिनि त भई जेको नौजवान जंहिंखे असां पढ़ायूं पिया, उहो सुभाणे इंडस्ट्री में कहिड़े हिसाब सां उनजी खपत थी सघे थी, या उहो इंडस्ट्री जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद थी सघे थो। पहिरीं त ॻाल्हि इहा थी वई। अच्छा, उनखां पोइ जॾहिं उहो नौजवान असांजो यूनिवर्सिटी मां निकिरे थो त पोइ उनजे लाइ बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे मार्केट में इंडल्ज थियणु ऐं मार्केट में जेको आहे सो इन थियणु, उन्हनि जे लाइ वॾो मसइलो आहे। उनजा 2 सबब आहिनि। पहिरियों सबब त इहो, जीअं मूं सवेरे ॻाल्हि कई त उन्हनि जो प्रैक्टिकल नॉलेज घटि हूंदी आहे, उन्हनि खे इंडस्ट्री सां एतिरो मुंसलिक कोन रखियो वेंदो आहे। ॿियो इहो त उन्हनि खे इहो कोन सम्झायो वेंदो आहे त यूनिवर्सिटी जे पास थियण खां पोइ तव्हांखे करिणो छा आहे, इंडस्ट्री में तव्हां कहिड़े हिसाब सां वञी सघो था। करियर काउंसलिंग बाबति तमामु घटि यूनिवर्सिटीज़ में पढ़ायो वञे थो। हालांकि ॿाहिरनि यूनिवर्सिटीज़ में जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उते करियर काउंसलिंग जा बाक़ाइदा हिकिड़ा डिपार्टमेंट ठहियल आहिनि, जंहिंमें इहे स्टूडेंट्स खे इहो सेखारियो वञे थो त तव्हां कहिड़े हिसाब सां इंडस्ट्री में इंडल्ज थी सघो था, कहिड़े हिसाब सां तव्हां जॾहिं यूनिवर्सिटी मां पास थी ॿाहिरि निकिरंदो त कहिड़ा रस्ता, कहिड़ियूं राहूं मौजूदु आहिनि। इहो थी वई ॿी ॻाल्हि। हाणे टियों सुवाल जेको तव्हांजो हुयो त वुमेन एम्पावरमेंट ते, त असांजो जेको मुआशिरो आहे बदकिस्मती सां उनमें थोरो मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे असांजी। सो उन में औरतुनि जे लाइ एतिरा मौक़ा फराहम नथा कया वञनि। हिकिड़ो त असांजो जेको ज़रई समाज आहे उन में बि ऑटोमेटिकली औरत खे थोरो घटि तसवुरु कयो वञे थो। ऐं हालांकि जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं हींअर शहरनि जी, त उते क़दुरनि छोकिरियुनि जी एजुकेशन में तमामु बहितरी बि अचे पई, ऐं उते बल्कि पाण जेकॾहिं मेडिकल यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं त उते त बल्कि घणा ई आहे। ऐं उन में इहो आहे त औरतुनि जे लाइ मौक़ा बि सुठा फराहम थियनि था, ऐं औरतुनि जे लाइ वधीक जेसिताईं स्टेट पंहिंजो रोल प्ले न कंदी तेसीं ताईं आउं सम्झां थो त यूनिवर्सिटी में
एतिरो घणो इफेक्टिवली उहो साबित न थी सघंदो। पर मेडिकल यूनिवर्सिटीज़ में हिकिड़ो ॿियो बि मसइलो आहे। मेडिकल यूनिवर्सिटी में इहो आहे त छो जो अक्सरियत छोकिरियुनि जी हूंदी आहे ऐं छोकिरियूं माशाल्लाह असां वटि जीअं मूं सवेरे ॻाल्हि कई त ज़रई समाज आहे ऐं मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे, त उन में वरी छोकिरियूं जेको मेडिकल में वेंदियूं आहिनि उहो वरी पोइ मेडिकल करण खां पोइ प्रैक्टिस नथियूं कनि, उहो वरी शादी करे वेही थियूं रहनि। त इन जे करे असांजो जेको वर्क फोर्स आहे उहो बि 50% ज़ाया थी वञे। सो इहो बि हिकिड़ो आहे टॉपिक, इन ते पाण आउं चाहियां थो अॻिते प्रोग्राम में इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं टियों सवाल सॉरी तव्हांजो कहिड़ो हुयो मूंखे जेके यूथ खे हिन वक़्तु ॾिसो किथे था? ॾिसो यूथ त हींअर आउं इन करे मुतमइन आहियां छो जो हींअर ॿाहिरि जेके स्कॉलरशिप्स जी जेसीं ते पाण ॻाल्हि कयो त तमामु घणियूं स्कॉलरशिप्स अवेलेबल आहिनि, त उन में यूथ असांजो ख़ासि करे सिंधी नौजवाननि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उहो उन में काफ़ी मूंखे बहितरी नज़र अचे थी। काफ़ी अहिड़ा शागिर्द आहिनि जिन यूरोप में, अमेरिका में, UK में, ऑस्ट्रेलिया में, कैनेडा में स्कॉलरशिप्स मुख़्तलिफ़ अवेलेबल आहिनि, त उनखे बि उहो परस्यू कनि पिया। इन खां अलावा फुली फंडेड स्कॉलरशिप HEC जूं हूंदियूं आहिनि, हायर एजुकेशन कमीशन जूं। सो उन में बि छोकिरा काफ़ी छोकिरा ऐं छोकिरियूं कोरिया विया आहिनि, चाइना विया आहिनि, जेको आहे त ख़ैर फर्स्ट वर्ल्ड कंट्री खां पोइ ई अचे थो उहो, पर जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले त HEC स्कॉलरशिप्स जे तहत तव्हां उन्हनि मुल्कनि में वञी सघो था। ऐं उन हिसाब सां आउं ॾिसां पियो त असांजो यूथ काफ़ी बहितरीन वञे पियो, पर अञा बि इम्प्रूवमेंट जी तमामु घणी ज़रूरत आहे। अच्छा अमीन, छा था सम्झो त असांजी गवर्नमेंट यूथ सां इंसाफ़ करे पई? हाणे इहो सफ़ा सियासी सवाल तव्हां करे छॾियो आहे, मूंखे मुंझाए छॾियो आहे, पर तॾहिं मक़सदु मुंहिंजो इहो आहे, आउं चाहियां थो जी ॿुधायो। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त गवर्नमेंट जे तरफ़ां के अहिड़ा प्रोजेक्ट्स, के अहिड़ियूं मराहतूं, के अहिड़ियूं स्कॉलरशिप्स, के अहिड़ियूं फैसिलिटीज़ जेके नौजवाननि खे एम्पावर कनि। ॾिसो मुतमइन थियण जे लाइ त अञा तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे, ऐं मुतमइन त आउं कोन आहियां टू बी ऑनेस्ट। असांजी गवर्नमेंट जी जेको स्ट्रेटजीज़ आहिनि जेको यूथ खे वठी करे ऐं इवन एजुकेशन सॼी जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उहो 2 to 3% बजट आहे। अच्छा एजुकेशन जी ॻाल्हि कजे, आमी माज़रत तव्हांजी ॻाल्हि मां कटियां पियो। ॾिसो तव्हां मेहरान यूनिवर्सिटी में पढ़ियो ऐं पुठियनि 1-2 ॾहाकनि में या पाण 65 साल थी विया हूंदा अव्हांजी ग्रेजुएशन खे, उन खां पोइ हिन वक़्तु बि अव्हां एजुकेशन खे ॾिसंदा हूंदव। मेहरान यूनिवर्सिटी में अव्हां पाण इलाही सारा सेशन्स अटेंड कंदा आहियो, इंटरेक्शन थींदो आहे नौजवाननि सां, उस्तादनि सां इंटरेक्शन। छा उन निसाब में कोर्स में का चेंजिंग, का तब्दीली, का नवाण, का इम्प्रूवमेंट? मूंखे यादि आहे जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं, हाणे इहो आउं ॻाल्हि पियो कयां 2004 जी, जॾहिं मैट्रिक में 2002 खां 4 जे विच में मैट्रिक ऐं इंटर वारे दौर में। सो उन दौर में मूंखे यादि आहे असां जॾहिं कंप्यूटर साइंस पढ़ंदा हुआसीं त उन दौर में फ्लॉपी डिस्क तॾहिं बि निसाब जो हिसो हुई। हालांकि उन दौर में फ्लॉपी डिस्क ऑब्सोल्यूट थी वई, बल्कि CD प्लेयर जो बि आख़िरी उहो माना पसंदि में हुई। उन दौर में पढ़ियासीं पिया उहो शयूं, ऐं उहा शइ पोइ वरी असां जॾहिं यूनिवर्सिटी में पहुतासीं 2005 में मेहरान में, तॾहिं बि उहा शइ मूंखे नज़र आई त असां वटि जेको निसाब आहे न उहो थोरो आउटडेटेड आहे, इन में को शक न आहे। ऐं हींअर बि जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त हींअर बि कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां आउटडेटेड पढ़ायूं था, ऐं जेको निसाब आहे असांजो उहो थोरो क़दुरु असां जेको इंटरनेशनल लेवल जो निसाब आहे उनखां असां 10 साल पोइते आहियूं। अच्छा हाणे मिसाल तौरु तव्हांखे आउं 1-2 मिसाल ॾियां त दुनिया सां गॾु जेकॾहिं तव्हां न हलंदो त पोइ तव्हांजो अंजाम बिल्कुलु अफ़गानिस्तान या श्रीलंका जो मिसाल जेकॾहिं पाण वठूं ओड़ो थी वेंदो। हुनजो रीज़न इहो आहे त कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको वक़्त सां गॾो गॾु उन में तब्दीली जी तमामु घणी ज़रूरत आहे। 2-टे मिसाल तव्हांखे ॾियां, जीअं मिसाल कोडेक जो रोल हुयो, उहो किथे आहे रोल जेको पाण कैमरा में फ़ोटो कढंदा हुआसीं 90s वारे दौर में हूंदो, उहो ख़तमु थी वियो। ईअं ई CD प्लेयर किथे आहे, उहो CD प्लेयर जो दौर, कैसेट हूंदी, कैसेट जो दौर ख़तमु थी वियो आहे। सो हाणे इन हिसाब सां जेको चेंजिस अचनि पियूं ॾींहों ॾींहुं दुनिया में, सो उन्हनि जे हिसाब सां ई तव्हांखे पंहिंजे पाण खे मोल्ड करिणो पवंदो। जेकॾहिं ईअं न कंदो त पोइ तव्हां दुनिया में पोइते रहिजी वेंदो। दैट्स व्हाट आई थिंक। सो इन हिसाब सां यूनिवर्सिटीज़ में असां अञा बहितरी जी ज़रूरत आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि। अच्छा ॾिसो अमी पाण माशाल्लाह एब्रॉड रही चुका आहियो ऐं मुलाज़मत बि करे चुका आहियो, मां सम्झां थो एजुकेशन सां थोरो घणो वास्तो हूंदो। असांजा नौजवान ॿाहिरि वञण लाइ छा कहिड़ियूं एक्टिविटीज़, कहिड़ियूं एबिलिटीज़, कहिड़ा सर्टिफिकेट्स ऐं कहिड़ा प्रोसेस आहिनि जिन खे कंप्लीट करण खां पोइ एब्रॉड वञी सघे थो, स्कॉलरशिप लाइ या जॉब लाइ? राइट, ॾाढो सुठो सुवालु आहे। हाणे इहो आहे त स्कॉलरशिप्स तमामु घणियूं मौजूदु आहिनि। सवाल इहो आहे त पहिरीं त तव्हां क्लियर हुजो, तव्हांजो जेको गोल हुजे। ब्रेक जो टाइम थियो आहे, माज़रत ज़रूरु तव्हांजी ॻाल्हि, छाकाणि त हीअ असांजो इम्पॉर्टेंट जवाबु आहे, इन करे न चाहींदासीं त विच में कटिजे। नाज़रीन वञिजो त केॾांहुं रहिजो, असां सां गॾु मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।